नासिन वफ़ाक़ी हुकूमत नवंबर खां अॻु आम चूंडूं थियण जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त थी सघे थो त नवंबर खां अॻु निगरां हुकूमत हली वञे ऐं नई हुकूमत अची वञे ऐं इहो बि मुमकिन आहे त नए आर्मी चीफ जी मुक़ररी खां अॻु ई नवंबर में चूंडूं करायूं वञनि। बरतानवी ख़बरूं इदारे खे इंटरव्यू ॾींदे बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो त इहो बि थी सघे थो त नवंबर खां अॻु हुकूमत हली वञे ऐं नई हुकूमत अची वञे ऐं इहो बि मुमकिन आहे त नए आर्मी चीफ जी मुक़ररी खां अॻु नवंबर में चूंडूं करायूं वञनि। हुन चयो त आर्मी चीफ पाण ऐलान करे चुको आहे त खेसि मुदे में वाद न घुरिजे। जनरल कमर जावेद बाजवा जे इन ऐलान खे सुठो सवण सम्झनि था। उन सां अॻकथियुनि जा दरवाज़ा बंदि थी विया आहिनि। हुन चयो त जनरल रिटायर्ड राहिल शरीफ़ बि कॾहिं मुलाज़मत जे मुदे में वाद जी सिधी रीत या कंहिं ज़रिए मुतालबो न कयो हो। जेकॾहिं लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद जो नालो सीनियरिटी लिस्ट में हूंदो त उन जे नाले ते बिल्कुलु ग़ौर कयो वेंदो। उन्हनि सभिनी नालनि ते ग़ौर थींदो जेकी उन लिस्ट में हूंदा। संदसि चवणो त फ़ौज जनरल फैज़ हमीद जो नालो मोकिले त वज़ीर आज़म वटि उहो चवण जी गुंजाइश नाहे हूंदी त 5 बदिरां 3 या 8 नाला मोकिलियो। ख़्वाजा आसिफ़ चयो त गुज़िरियल महीने जेको थियो उहो मौक़ो ॾिए थो त असां हिकु नए बाब जी शुरूआति करियूं ऐं इन जे मुक़ररु हदुनि जी पासदारी कयूं। उन में ई पाकिस्तान जी बका आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त संदसि राय आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी जो तरीक़ेकार 100% मेरिट ते हुजे। आर्मी चीफ जी मुक़ररी वॾो अहम मामिलो आहे। उनखे सियासी बहस न बणाइणु घुरिजे। ईंदड़ आर्मी चीफ जी मुक़ररी जे मामले ते इमरान ख़ान पंहिंजी ज़ाती मर्ज़ी चाहे पियो। इमरान ख़ान चाहियो त उन जी सियासी मफ़ादनि ऐं हुकुमरानी जे तसलसल जो तहफ़ुज़ यक़ीनी बणाए सघिजे।